कश्मीर भारत जो अणटुट हिस्सो करार दिनो वियो आहे। वालारियल कश्मीर जी ख़ासि हैसियत जे ख़ात्मे वारो फ़ैसिलो बरक़रार रखियो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त भारतीय सुप्रीम कोर्ट वालारियल कश्मीर जी ख़ासि हैसियत बहाली बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। भारतीय सुप्रीम कोर्ट वालारियल कश्मीर जी ख़ासि हैसियत बहाल करण बाबति दरख़्वास्तुनि खे रद्द करे छॾियो आहे। भारतीय सुप्रीम कोर्ट वालारियल कश्मीर जी आइनी हैसियत लाइ दाख़िल अपीलुनि ते सुभाणे फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत ॼमूं कश्मीर जी ख़ासि हैसियत ख़त्म करण जो 5 अगस्त 2019 वारो फ़ैसिलो बरक़रार रखियो आहे। भारतीय सुप्रीम कोर्ट चयो आहे त वालारियल कश्मीर भारत जो अणटुट हिस्सो आहे। आर्टिकल 370 आरज़ी हो हर फ़ैसिलो कानूनी दायरे में नथो अचे। यादि रहे त भारत 2019 में वालारियल कश्मीर जे ख़ासि आइनी हैसियत ख़त्म करे छॾी हुई। मोदी हुकूमत भारतीय आइन जी शिक 370 जे ख़ात्मे जो ऐलान कयो हो। भारत उन दौरान कश्मीर में ज़ुल्म जा नवां मिसाल क़ाइमु कया हुआ। इन हवाले सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असां राब्तो कयो आहे। सफ़ारतकार जी.आर. बलोच साहब असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। अॻूणा सफ़ारतकार आहिनि जी.आर. बलोच साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी.आर. बलोच साहब, ये भारतीय सुप्रीम कोर्ट जो सुभाणे फ़ैसिलो साम्हूं आयो आहे जंहिंमें वालारियल कश्मीर खे भारत जो अणटुट हिस्सो करार ॾिनो वियो आहे। वालारियल कश्मीर जी ख़ासि हैसियत जे ख़ात्मे वारे फ़ैसिले खे बरक़रार रखियो वियो आहे। अव्हां छा चवंदा इन हवाले सां? ॾिसो, इहो को फ़ैसिलो गैर मुतवक़ा कोन्हे का, छाकाणि जो जेके पॉलिसीज़ रहियूं आहिनि इन हिंदू क़ौम परस्त हुकूमत जेका हिन वक़्तु आहे बीजेपी, ऐं हू तमामु इंस्ट्रूमेंट जेके आहिनि से मुकमल कब्ज़े ऐं मुस्तक़िल कब्ज़े जे लाइ इस्तेमालु कनि था। उन्हनि पहिरीं मिलिटरी तरीक़े सां ऑक्युपाए कयो, ह्यूमन राइट्स वायलेशन कया, उन खां पोइ उन्हनि लीगल जेको कॉन्स्टिट्यूशनल इहो कयो त उनखे विड्रॉ कयो आर्टिकल 370 खे ऐं सब 35A खे, जंहिंसां जेको स्पेशल स्टेटस ख़त्म थी वियो। हाणे हीउ जेको आहे त उन्हनि हिकिड़ो लीगल कवर ॾिनो आहे पंहिंजे उन ज़ालिमाना ऐं हिकु तरफ़े फ़ैसिले खे, गैर कानूनी फ़ैसिले खे एक्चुअली। सो मुंहिंजे ख़्याल इहो फ़ैसिलो कश्मीरियुनि जे लाइ ख़राबु ख़बर आहे, पाकिस्तान जे लाइ ख़राबु ख़बर आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त जेके ॿिया दुनिया में अहिड़ियूं माइनॉरिटीज़ जेके वॾनि ज़ालिम मुल्कनि जे कब्ज़े अंदरि आहिनि, उन्हनि लाइ की ख़राबु ख़बर आहे। त ज़रूरी आहे त जेका आलम आहे दुनिया, आलम इस्लाम बि ऐं दुनिया ॿी जेका ॿिया जेके मुल्क आहिनि UN में जेके आहिनि से ॻाल्हि खे खणनि ऐं इनजी परज़ोर मुखालिफ़त बि करणु घुरिजे ऐं मज़म्मत बि करणु घुरिजे। जी ठीक है, अवां जी वॾी महिरबानी जी.आर. बलोच साहब। भारतीय सुप्रीम कोर्ट जो सुभाणे फ़ैसिलो आयो आहे। वालारियल कश्मीर भारत जो अणटुट हिस्सो करार ॾिनो वियो आहे। वालारियल कश्मीर जी ख़ासि हैसियत जे ख़ात्मे वारो फ़ैसिलो बरक़रार रखियो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त भारतीय सुप्रीम कोर्ट वालारियल कश्मीर जी ख़ासि हैसियत बहाली बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। भारतीय सुप्रीम कोर्ट वालारियल कश्मीर जी ख़ासि हैसियत खे बहाल करण बाबति दरख़्वास्तूं रद्द कयूं आहिनि। भारतीय सुप्रीम कोर्ट वालारियल कश्मीर जी आइनी हैसियत लाइ दाख़िल अपीलुनि ते सुभाणे फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत ॼमूं कश्मीर जी ख़ासि हैसियत ख़त्म करण जो 5 अगस्त 2019 वारो फ़ैसिलो बरक़रार रखियो आहे। भारतीय सुप्रीम कोर्ट चयो आहे त वालारियल कश्मीर भारत जो अणटुट हिस्सो आहे। आर्टिकल 370 आरज़ी हो हर फ़ैसिलो कानूनी दायरे में नथो अचे। यादि रहे त भारत 2019 में वालारियल कश्मीर जी ख़ासि आइनी हैसियत ख़त्म करे छॾी हुई। मोदी हुकूमत भारतीय आइन जी शिक 370 जे ख़ात्मे जो ऐलान कयो। भारत उन दौरान कश्मीर में ज़ुल्म जा नवां मिसाल क़ाइमु कया। 2019 खां अॻु रियासत ॼमूं कश्मीर खे नीम ख़ुदमुख्तियार हैसियत ऐं ख़ासि अख़्तियार हासिल हुआ। कश्मीर जे सियासी पार्टियुनि मोदी हुकूमत जे उन फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो हो। इन हवाले सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असां राब्तो कयो आहे। परॾेही मामलनि जो माहिर फारूक लगारी साहब असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। फारूक लगारी साहब, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। जी फारूक लगारी साहब, भारतीय सुप्रीम कोर्ट जो सुभाणे फ़ैसिलो साम्हूं आयो आहे जंहिंमें वालारियल कश्मीर जी ख़ासि हैसियत जे ख़ात्मे वारे फ़ैसिले खे बरक़रार रखियो वियो आहे। अव्हां हिनखे कीअं ॾिसो था, छा चवंदा अव्हां? जी, तव्हां जेकॾहिं आलमी मामलनि खे हिन महिल ॾिसो त इंटरनेशनल सिस्टम में हिन महिल जेका इनजस्टिस हली रही आहे उहा खणी तव्हां मिडल ईस्ट में नज़र अचे, उहा खणी यूक्रेन में नज़र अचे, उहा तव्हांखे साउथ एशिया में बि नज़र अचे पई न। ऐं इंडिया उहो ई ट्रेंड फॉलो करे थो। जीअं असां ॾिसूं पिया त जीअं इसराइलीस कनि पिया फ़लस्तीनियुनि जे ख़िलाफ़ गज़ा में, साॻी स्ट्रेटेजी हिन महिल ताईं ऑप्ट कई आहे इंडियन। हिन महिल बि तव्हां ॾिसो त आहे
उहा 5 अगस्त वारो जेको डिसीशन हुयो फॉर एग्जांपल उन साॻे डिसीशन खे सुप्रीम कोर्ट बि हिकिड़ो बायस डिसीशन ॾेई एक्सेप्ट कयो आहे या उनखे ऑथेंटिकेट कयो आहे। इहो तमामु घणो हिकिड़ो चैलेंज आहे सुप्रीम कोर्ट जी जेका अथॉरिटी आहे उन ते या जुडिशरी जी जेका असां चऊं इंडिपेंडेंस आहे उन ते हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क आहे। त अॼु इहा शइ हिकिड़ी क्लियर थी वई त इंडियन जेका जुडिशरी आहे उहा बि बायस आहे, उहा बि गवर्नमेंट जे डिसीशन्स खे ऑप्ट करे पई या उन्हनि खे ऑथेंटिकेट करे पई। त हिन महिल ॾिसो कश्मीर जी जेका इम्पोर्टेंस आहे न, भले खणी तव्हां उन्हनि जा राइट्स जेको आहे न मञो, उन्हनि कश्मीरियुनि जा फॉर एग्जाम्पल उनखे प्रॉपर्टी जा राइट उन्हनि खां जेके हुया उहे ख़तमु कयो, ठीकु आहे, या स्टेट जी जेका हुई बेसिकली पोज़ीशन उहा तव्हां ख़तमु कयो था, पर इन सां मामला ख़तमु थी वेंदा छा डिस्प्यूट ख़तमु थी वेंदा छा? हिन महिल जेको कश्मीर आहे दैट इज़ अ फ्लैश पॉइंट, न्यूक्लियर फ्लैश पॉइंट दुनिया में उनखे चयो थो वञे, जंहिं ते हिन महिल ताईं तव्हां ॾिसो त 4 जंगूं थी चुकियूं आहिनि, 1947-48, 1965, 1971 ऐं लिमिटेड वार जेका असां कश्मीर कंफ्लिक्ट चऊं था या दुनिया हुनखे लिमिटेड वार चए पई, कारगिल कंफ्लिक्ट। उन खां बाद में जेकॾहिं तव्हां रुगो न्यूक्लियर 1980s में इंडिया पाकिस्तान ॿई न्यूक्लियर वेपन स्टेट थियूं, 1980s खां वठी हिन महिल ताईं 7 क्राइसिस थी चुका आहिनि जी। त हाणे इन कंडीशन में 7 क्राइसिस में लास्ट क्राइसिस बालाकोट क्राइसिस 2019 में ॾिसो त इट वॉज अ सीरियस क्राइसिस जेको ॿिन्ही खे मुकमल जंग ॾे धिके पियो सघियो, ऐं जेकॾहिं का फुल फ्लेज वॉर थिए थी इंडिया पाकिस्तान जे दरमियान उहा न्यूक्लियर वॉर में कंहिं महिल बि कन्वर्ट थी सघे थी। ऐं हिन महिल इहो सिर्फ़ु इशू या डिस्प्यूट कश्मीर जो इंडिया पाकिस्तान जे दरमियान न आहे, मगर कश्मीर स्पेशली चाइनीज़ बि इन्वॉल्व थी विया आहिनि। हाणे हे 3 स्टेट्स जे विच में आहे, उहे पाकिस्तान, इंडिया एंड पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना। लेकिन हिन मामले खे जेसीं ताईं तव्हां सुठे नमूने हल करण जी कोशिश न कंदो त इहो माना तव्हांखे अॻिते हली करे माना दैट विल लीड टू अ सीवियर क्राइसिस विल लीड टू अ कन्फ्लिक्ट एंड वॉर। ऐं जेकॾहिं वॉर थिए थी, तव्हां सोचो 3 न्यूक्लियर वेपन स्टेट्स आर इन्वॉल्व, सो दैट वॉर कैन लीड टू अ न्यूक्लियर वॉर। जी बिल्कुलु फारूक साहब, जीअं तव्हां चयो पिया त हिकिड़ो इहो तकरारी फ़ैसिलो आहे, बुरी ख़बर आहे, तव्हां छा था सम्झो त अहिड़ी नाइंसाफ़ी ते ॿधल फ़ैसिले जा ख़िते ते कहिड़ा असर, ख़िते जे अमन अमान ते कहिड़ा असर पइजी सघनि था? इंडियंस जेको अॼुकल्ह ऑप्शन्स ऑप्ट कनि पिया न, उहे फॉलो कनि पिया इसराइली स्पेशली पॉलिसीज़ खे। हाणे उनजी कोशिशि आहे कुझु अरसे खां त कश्मीरियुनि जा राइट ख़तमु कयो, उनखां बाद में पंहिंजा ॿिया जेके आहिनि सेटलर्स, हिंदू सेटलर्स, उन्हनि खे खणी अचो, उन्हनि खे कोशिशि कयो त जीअं उनजी जेका मेजॉरिटी आहे कश्मीरीज़ जी उहा घटि थिए। माना अहिड़ी क़िस्म जा स्टेप जेके खयां था वञनि न, माना दैट विल नॉट लीड टू पीस एंड प्रॉस्पेरिटी में इन माय सेंस। इन सां पीस प्रॉस्पेरिटी कोन्हे थी, इन सां इहो कंफ्लिक्ट वधीक हिकिड़े क़िस्म जो भला ख़राबु सिचुएशन ते वेंदो, ऐं सुभाणे इन मां तव्हांखे कंहिं बि महिल हिकिड़ी इहा अहिड़ी चिणिंग आहे जंहिंमां कंहिं बि महिल बाहि ॿरी सघे थी सघे, ऐं उहा बाहि तव्हांजे कंट्रोल खां ॿाहिरि निकिरी वेंदी। हिन महिल 2 इंडिया ऐं पाकिस्तान तव्हां ॾिसो न्यूक्लियर वेपन स्टेट आहिनि, जिन वटि एस्टिमेटेड मोर देन 200 न्यूक्लियर वेपन्स हिन महिल आहिनि। दे हैव द लेटेस्ट मिसाइल टेक्नोलॉजीज़। ऐं तव्हांजे जेका बॉर्डर आहे उन ते स्क्रिमिशिस जेके थियनि था या तव्हांजा क्लैशिस थियनि था, दैट इज़ इन रूटीन में। हाणे जेकॾहिं तव्हां इन्हनि शयुनि खे बहितर न बणाईंदो, छा ॾिसो तव्हां इंडियन जेके ब्रूटेलिटीज़ आहिनि या इंडियन जेके बि सख़्तियूं आहिनि कश्मीर में, छा उन्हनि उनजी इंडिपेंडेंस मूवमेंट खे ख़तमु कयो आहे? अॻे जेकॾहिं का कश्मीरी माण्हुनि में का इंडिया लाइ थोरो बि नरम गोशो हूंदो, उहो हिन महिल ख़तमु थी चुको आहे जी। सो दे डोंट वांट टू हैव स्पेशली इंडियन ऑक्यूपेशन। उहे दे विल कंटिन्यू टू फाइट, उहे विढ़ंदा रहंदा, ऐं हिकु ॾींहुं उहे पंहिंजी आज़ादी वठंदा। ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी फारूक लगारी साहब, आवाज़ न्यूज़ खे टाइम ॾियण जे लाइ। नासी नवां खे ॿुधायूं पिया त भारतीय सुप्रीम कोर्ट जो तर्जुबाणो फ़ैसिलो साम्हूं आयो आहे, जंहिंमें वालारल कश्मीर भारत जो अणटुट हिसो करार ॾिनो वियो आहे।
वालरल कश्मीर जी ख़ासि हैसियत जे ख़ात्मे वारो जेको फ़ैसिलो आहे उनखे बरक़रार रखियो वियो आहे। भारतीय सुप्रीम कोर्ट वालरल कश्मीर जी ख़ासि हैसियत बहाली बाबति दरख़्वास्तुनि खे रद्द करे छॾियो आहे। भारतीय सुप्रीम कोर्ट वालरल कश्मीर जी ख़ासि हैसियत बहाल करण बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। भारतीय सुप्रीम कोर्ट वालरल कश्मीर जी आइनी हैसियत लाइ दाख़िल अपीलुनि ते तसबाणो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत ॼमू ऐं कश्मीर जी ख़ासि हैसियत ख़तमु करण जो 5 अगस्त 2019 वारो फ़ैसिलो जेको आहे उनखे बरक़रार रखियो आहे। भारतीय सुप्रीम कोर्ट चयो आहे त वालरल कश्मीर भारत जो अणटुट हिसो आहे। आर्टिकल 370 आरज़ी हुयो। हर फ़ैसिलो क़ानूनी दायरे में नथो अचे। इन हवाले सां ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असां राब्तो कयो आहे। दिफ़ाई तज्ज़िये निगार नवाज़ अली साहब असां सां लाइन ते मौजूद आहिनि। नवाज़ अली साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नवाज़ अली साहब, भारतीय सुप्रीम कोर्ट बि वालरल कश्मीर जे ख़ुसूसी आइनी हैसियत बाबति इंतिहा पसंद मोदी सरकार जो जेको तकरारी फ़ैसिलो आहे उनखे बरक़रार रखे छॾियो आहे। अवां छा था सम्झो त अहिड़ो जेको नाइंसाफ़ी ते ॿधल फ़ैसिलो आयो आहे इन जा कहिड़ा असर पवंदा खिते ते, खिते जे अमन अमान ते? यकीनन ॾिसो, जेको अॼु कश्मीर जे मुतालिक़ इंडियन सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो आहे इहो ओवरऑल इंडिया जी जेका बर्बरियत ऐं जारियत जो जेके पॉलिसीज़ आहिनि उन्हनि खे ज़ाहिर करे थो ऐं इन जी मिसाल इहा नई न आहे। छो जो जेकॾहिं ॾिसो त कश्मीर ते त पहिरें ॾींहं खां ई इंडिया जे ज़ुल्म जी इंतिहा आहे। स्पेशली 2019 में जॾहिं 35A ऐं हिन जो जेको आर्टिकल जो निफ़ाद हुयो इहो एक्चुअली त इंडियन कॉन्स्टिट्यूशन जी भञकड़ी आहे। तंहिंखां पोइ कश्मीरियन जी जेका वधंदड़ फ्रीडम मूवमेंट आहे उन खे कुचलण जे लाइ इंडियन गवर्नमेंट ऐं स्पेशली बीजेपी सरकार हर हरबो इस्तेमाल पई करे। पर बदकिस्मती सां जॾहिं किथे बि का मूवमेंट स्टार्ट थींदी आहे त उहा अवामी सपोर्ट सां हूंदी आहे। जंहिंमें कश्मीरियन जी जेकॾहिं मूवमेंट ॾिठी वञे त उहा बुरहान वानी जी शहादत खां पोइ स्पेशली हुनमें एतिरी तेज़ी आई आहे जो इंडिया जे कंट्रोल में बि न आहे। ऐं उन सां गॾोगॾु ॿई जेके मूवमेंट्स आहिनि जिन में ख़ालिस्तान आहे ऐं ॿियूं जेके मूवमेंट आहिनि जंहिंमें कैनेडियन जेको ख़ालिस्तान मूवमेंट जो मर्डर करणु, इंडिया जो ज़बरदस्ती काबू करणु, इहे शयुनि जो मिसाल आहिनि। बहरहाल तव्हांजो जेको क्वेश्चन आहे उहो खिते जी हिननि ॻाल्हियुनि ते आहे त ॾिसो पाकिस्तान ऐं इंडिया ॿई हिकिड़ा न्यूक्लियर पावर आहिनि ऐं हिकिड़े अहिड़े स्पेसिफिक टाइम ते जॾहिं ईंदड़ साल इंडिया में 2024 में इलेक्शन थियणियूं आहिनि जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि जो नैरेटिव जेको आहे इंतिहा पसंदी आहे स्पेशली बीजेपी सरकार जो। त वोट बैंक कैश कराइण जे लाइ उन्हनि इंतिहाई ज़ालमानो ऐं ख़तरनाक हिकिड़ो एक्शन खयो आहे। हिन ते यकीनन कश्मीरी जेके मूवमेंट आहे उन ते कश्मीरी लीडर्स आहिनि, कश्मीरी अवाम आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ निकिरंदी। उनजो रिएक्शन सां गॾोगॾु ॿियूं जेके सेपरेटिस्ट मूवमेंट जेके ज़बरदस्ती इंडिया में दबियल आहिनि जंहिंमें ख़ालिस्तान जो अनक़रीब अचणु ऐं इहे शयूं इंडिया जे लाइ पंहिंजे लाइ हिकिड़ो तमामु वॾो बुहरान पैदा करे सघनि थियूं। जी नवाज़ अली साहब, हिते मां अवां खां इहो पुछणु चाहींदमि त इहो जेको फ़ैसिलो आहे इनखे केरु चैलेंज करे सघे थो या दुनिया जा जेके ॿिया मुल्क आहिनि उन्हनि मां को आवाज़ उथंदो इन तकरारी फ़ैसिले ते? छाकाणि त पाकिस्तान त हमेशह कश्मीर जे हक़ जे लाइ आवाज़ हर फोरम ते उथारींदो रहियो आहे। जी ॾिसो, असांजी त असांजे कश्मीरी भाइरनि सां 1947 खां वठी अॼु ॾींहं ताईं उन्हनि जी सिफ़ारती, सियासी, समाजी हर तरह जी इमदाद जारी रखंदा पिया अचूं ऐं जेको इहो फ़ैसिलो आहे इन जी पाकिस्तान भरपूर तरीक़े सां मज़म्मत कई आहे। ॾिसो, इहो हिकिड़ो त उन्हनि जे कॉन्स्टिट्यूशन जी पंहिंजी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, ॿियो जेको ख़ुसूसी हैसियत आहे उन खे ख़तमु करे ऐं उते पंहिंजी मर्ज़ी जी जेका आहे उहा मक़सद जे लाइ इस्तेमालु करणु, इहो यकीनन हिकिड़ो ह्यूमनिटेरियन राइट्स जी बि ऐं इंटरनेशनल लॉ जी बि ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। हाणे हिन शइ ते हिकिड़ो त पाकिस्तान त हर सूरत में पंहिंजे कश्मीरी भाइरनि सां गॾु आहे, पर उन सां गॾु जेके मुस्लिम ममालिक आहिनि स्पेशली OIC खे पंहिंजो रोल प्ले करणु खपे। उन सां गॾोगॾु यूनाइटेड नेशन जेको पूरी अलमबरदार आहे, चैंपियन आहे पूरी दुनिया जी, उन्हनि खे ख़ुसूसी इन शइ ते एक्शन खणणु खपे। छो जो हुननि जूं एतिरियूं करारदादूं अॻु में ई कश्मीर ते पास थियल आहिनि जिन ते भारतीय हथकर्मी जे करे अॼु ॾींहं ताईं को बि अमल दरामद न थियो आहे। उन खां अलावा जेके रीजनल फोरम्स आहिनि जंहिंमें स्पेशली सार्क अची वियो या जेका हींअर रिसेंटली हिननि जी इंडियन जी जेका मेज़बानी में कॉन्फ्रेंसिस थियूं इन्हनि में इन इशू खे खयो वेंदो ऐं यकीनन इन जा सिफ़ारती, सियासी, समाजी
इंडिया ते तमाम जेके ईंदड़ वक्त में लगे तो इन्हनि में तेजी ईंदी ऐं इन ते जा यकीनन शिदत सां रिज़ल्ट नज़र ईंदा। ठीक है, मुझे वॾी मेहरबानी नवाज़ अली साहब, आवाज़ न्यूज़ के टाइम ॾियण जे लाइ।